अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम इनसाइट में मांखे भली कार चऊं आऊं आहियां असां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन पाकिस्तान तहरीके इंसाफ़ अंदरि पन छड़ जी मौसम जारी आहे ऐं रोज़ानो जे बुनियाद ते उहे विकेटूं जेके आहिनि पाकिस्तान तहरीके इंसाफ़ जे अंदरां उहो किरण जो सिलसिलो जारी आहे। कुझु देरि अॻु हिकु ॿी अहम विकेट ऐं अहम साथी चइजे ख़ान साहब जो जेको तमामु वेझो साथी हो, अहम साथी हो पार्टी अंदरि, उन वटि अहम ज़िम्मेवारियूं अहम उहिदो फवाद चौधरी साहब उहे पिणु पार्टीअ खे अलविदा करे चुका आहिनि। ख़ान साहब इन समूरे प्रोसेस के जबरी अलहदगी जो नालो ॾिनो आहे, जिन ते जेका हुकूमत में वेठल धुरियूं आहिनि उहे उनखे ख़ान साहब खे यादि कराइनि पियूं त जॾहिं जबरी शमूलियतनि खां ई मामिलो शुरू थियो, जेको जबरी अलहदगियुनि ताईं अॼु पहुतो आहे, त ज़रूरु जॾहिं अॼु खे ॾिसो था, प्रेज़ेंट खे ॾिसो था, त माज़ीअ खे न विसारियो, उनखे ज़रूरु यादि रखो। साॻी ॻाल्हि ख़ान साहब वारा ऐं जेके ॿियूं आज़ादु धुरियूं आहिनि, ॿिया हल्का आहिनि, उहे वरी हुकूमत खे यादि कराइनि पिया त हीअ जेको अॼु असीं ॾिसूं था त ॾुखियो वक़्तु पाकिस्तान तहरीके इंसाफ़ मथां नज़र अचे पियो ऐं ख़ासि करे 9 मई वारे वाक़े खां पोइ उन में तमामु घणी शिदत नज़र अचे पई। रोज़ानो जी बुनियाद ते लाइनियूं लॻल आहिनि त जेके पार्टी खे छॾींदड़ माण्हू आहिनि, त हीउ ॾुखियो वक़्तु ज़ाहिर आहे जेके उन खां अॻु जेके अॼु हुकूमत में वेठल पार्टीज़ आहिनि उन्हनि बि कंहिं न कंहिं मोड़ ते पंहिंजे सियासी करियर्स में उहो ॾुखियो वक़्तु ॾिठो आहे। उन ते बि ज़रूरु अॼु के प्रोग्राम में फोकस कंदासीं। हीउ सिलसिलो किथे वञी करे रुकिजंदो, छा मुस्तक़बिल हूंदो ख़ुदि पाकिस्तान तहरीके इंसाफ़ जो, ख़ान साहब जो, इन ते बि तमामु घणा बहस पैदा थियनि पिया। ऐं 9 मई खां पोइ साम्हूं आयल नए पाकिस्तान में ताक़त ऐं इख़्तियार जी जंग बाबति बि नवां बहस छड़िया आहिनि। हीअ जेके बैक टू बैक डेवलपमेंट्स आहिनि उहे फोकस हूंदो। अॼु हिकु ॿी अहम इंतिहाई डेवलपमेंट थी आहे। अॼु दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ़ साहब इहा ॻाल्हि कई आहे त हुकूमत गौर करे पई त पाकिस्तान तहरीके इंसाफ़ मथां पाबंदी लॻाई वञे ऐं ॼाणायो पियो वञे त उहो मामिलो पार्लियामेंट में आंदो वेंदो ऐं उनखां पोइ जेको फ़ैसिलो पार्लियामेंट जो हूंदो। PDM जो ही फ़ैसिलो ॿुधायो पियो वञे त PDM जो आहे, अव्हांखे ज़रूरु इहो यादि हूंदो त उनखां अॻु पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका PDM जो हिसो न आहे पर हिन हुकूमती इतिहाद में ज़रूरु शामिलु आहे, उहा पंहिंजो इज़हार इन ॻाल्हि जे हवाले सां करे चुकी आहे त हू पाबंदी जे हक़ में न आहिनि। हाणे ॾिसिजे त फर्दर जॾहिं हीउ मामिलो अॻियां वधे थो ऐं छा इहो पॉसिबल हूंदो, छाकाणि त तहरीके इंसाफ़ वरी पंहिंजे जवाब ऐं रद्दमल में इहा ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं अहिड़ो मामिलो कुझु थिए थो त हिकिड़े धक में हिकु ॾींहुं बि वॾो हूंदो हीउ सुप्रीम कोर्ट इन मामले खे ख़तमु करे छॾींदी। नाज़रीन जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां करायां थी, मूंखे कराची स्टूडियो में जॉइन कियो आहे डॉक्टर सोहराब सरकी साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि, मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। मूंसां गॾु ख़ुर्शीद अब्बासी साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, तजिया निगार आहिनि, कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। लाल माली साहब पाकिस्तान तहरीके इंसाफ़ जो सीनियर अॻवान मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। ऐं सोरठ थेबो साहिबा मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान, उहे पिणु अॼु के प्रोग्राम जो हिसो आहिनि। मां सभिनी खे भली कार चवां थी ऐं अवां सभिनी जी इजाज़त सां सोहराब साहब अवां खां आगाज़ कयां थी प्रोग्राम जो। ऐं ज़ाहिर आहे अॼु असीं बार बार ॿुधो पिए जबरी अलहदगियुनि जो, ख़ान साहब ज़िक्र करे पियो, अॼु शर्जील मेमन साहब खे ॿुधोसीं त हू जबरी शमूलियतुनि जो दौरु यादि पियो कराए ख़ान साहब खे। पर इन ॻाल्हियुनि खे साइड ते रखंदे जेकॾहिं सिर्फ़ु ॾुखे वक़्त जो ज़िक्र कयूं त ख़ुदि 77 जो असीं ज़िक्र कयूं या 2000 खां साल 2012 वारो पीरियड हुजे, 2002 वारो पीरियड हुजे, मुस्लिम लीग नून हुजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, ख़ुदि जमायत इस्लामी मथां अहिड़ा मामला थिया त हीउ ॾुखियो वक़्तु कंहिं न कंहिं मोड़ ते पार्टीज़ मथां ईंदो रहियो आहे। हुन हालतुनि में हिन हालतुनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे, कीअं जेको हीअ हुकूमत जो चए पई त गौर शुरू थी चुको आहे त पार्टी मथां बैन लॻायो वञे, पाकिस्तान पीपल्स पार्टी छा स्टैंडिंग आहे? वॾी महिरबानी तव्हांजी। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु तव्हां जेकी ॻाल्हि कई पूरी तक़रीबन मां सम्झां थो पूरे पाकिस्तान जी जेकी 77 खां वठी पूरी तारीख़ तव्हां ॿुधाई, इहा तारीख़ हिन मुल्क में रही आहे ऐं हमेशह कन्फंट्रेशन वारी अब्बास साहब असां वेठा हुआसीं, कन्फंट्रेशन वारी पॉलिटिक्स बि रही आहे। पर हिन में थोरो मामिलो थोरो अञा वधीक सेंसिटिव इन जे करे आहे त जेकी सूरत हाल नज़र अचे थी, तव्हां बि ॾिसो था त जेके हमला थिया आहिनि जेके फ़ौजी तनसीबात ते, इन जो कहिड़ो मिसाल अॻे कोन थो मिले। हालांकि वॾा वॾा वाक़िया थिया आहिनि, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ॾिनी वई, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे शहीद कयो वियो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी गवर्नमेंट में मीर मुर्तज़ा भुट्टो खे शहीद कयो वियो ऐं ॿिया काफ़ी जेको लियाकत अली ख़ान या काफ़ी जेके आहिनि हिते हिन जेके 3-4 मुल्क जेके आहिनि इहे असांजे हिन खिते में, उनमें पाकिस्तान हुजे, श्रीलंका हुजे, इंडिया हुजे, तव्हां पाण ॾिठो आहे त उन में काफ़ी हिकिड़ी सियासत जे अंदरि जेकी आहे वॾी हिकिड़ी गड़बड़ रही आहे, तमामु घणो तशदुद रहियो आहे। पर मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, मूंखे अफ़सोस इन शइ जो थिए थो त PTI असां उनजा मुखालिफ़
ज़रूरु हुयासीं पर सियासी बुनियादनि ते। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत अॼु बि तव्हां पाण ॾिसो उहा इन जे हक़ में न आहे त उन ते बिल्कुलु बैन कयो वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे तव्हां पाण ॾिसो त MQM हिन खां बि ख़तरनाक क़िस्म जी जमायत हुई, अॼु बि उहा हिते पॉलिटिक्स करे थी। पर बहरहाल जेकी हिन वक़्तु जेकी पोज़ीशन आहे, पर मां ईअं बि ॾिसां थो त जेको हिननि जेको कमु कयो आहे PTI वारनि, उन्हनि MQM वारनि खां बि कमु टपाए ॾिनो। त उन सूरत हाल में जेकी हिन वक़्तु सूरत हाल आहे उहा ॾाढी क्रिटिकल आहे। तव्हां पाण ॾिसो था जहिड़े नमूने सां डे बाय डे जेके तब्दीलियूं थियनि थियूं उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। बहरहाल अल्टीमेटली कटे सटे करे एज़ अ पॉलिटिकल वर्कर मां पाण 2002 वारी इलेक्शन खां पोइ मां बि काफ़ी जेको आहे अहिड़े क़िस्म जी सूरत हाल खां मां पाण ई गुज़रियो आहियां। इन ते अफ़सोस ज़रूरु थिए थो। ऐं हिकिड़ो पॉलिटिकल वर्कर जी हैसियत सां जहिड़े नमूने सां जेकी सूरत हाल आहे, हाणे उन में इहो आहे त जेके माण्हू जेके इन शइ में इन्वॉल्व आहिनि 100% त उन्हनि खे बिल्कुलु सज़ा अचणु खपे। पर एज़ अ पार्टी टारगेट करे ऐं उन माण्हुनि खे जेकॾहिं टारगेट कजे एज़ अ पॉलिटिकल वर्कर, मां इहा ॻाल्हि कयां थो, कोई बि सहाफ़ी हुजे या जेको जेन्युइन जेको पॉलिटिकल वर्कर आहे या जेको आहे ह्यूमन राइट्स ते जेको यकीन करे थो त उन खे इहा ॻाल्हि शायदि पसंदि न ईंदी। पर बहरहाल ॿियो वरी जेकॾहिं ॿिए कॉन्टेस्ट में ॾिठो वञे त उन कॉन्टेस्ट में जेके जेके हदूं आहिनि न उहे सभु हदूं जेके आहिनि उहे पार थियनि। सोराब साहब जेकॾहिं जेका मां ॻाल्हि कई ज़ाहिर आहे अवां दुरुस्त फरमायो त हर उहो माण्हू जेको यकीन बि रखे थो पार्लियामानी जमहूरियत ते, जमहूरियत जे क़दरुनि ते, उहो अफ़सोस जो इज़हार बि करे थो, मज़म्मत बि करे थो ऐं ॾुखियो बि आहे हिन वक़्त ते। उन सां गॾोगॾु मां ज़िक्र कयो त इन खां अॻु अहिड़ो मिसाल को नथो मिले मुल्की तारीख़ में त को अहिड़ियूं हदूं ओरांगियूं वियूं हुजनि। मां दुरुस्त फरमायो पिया, पर उन सां गॾोगॾु इहो सुवाल बि पैदा थिए पियो त जेकॾहिं हीउ सभु कुझु जेके लाइनियूं लॻी वियूं हिन वक़्तु पार्टी छॾण जूं, PTI छॾण जूं, जेकॾहिं सभु कुझु इन जे करे हो त पोइ हीअ उन में एतिरी देरि छो नज़र अचे पई फ़ैसिलनि में थिए हा त पोइ 9 मई ते थी सघे पियो, 11 मई, 10 मई, हीअ असीं ॾिसूं पिया त बैक टू बैक हीअ त जेको गिरफ़्तार थिए पियो। असल में मां हिकिड़ी गुज़ारिश दॿा वधीक जो तासुर न वधीक हाणे उहो त वधीक हाणे उहे जेके आहिनि जंहिंखे जेके अहिड़े क़िस्म जे उन में आहिनि इन खां गुज़रनि था इन प्रोसेस खां वधीक उहे ई ॿुधाए सघनि था। पर मुंहिंजे ख़्याल में त जीअं जीअं माण्हुनि खे ख़बर पए थी तीअं तीअं उन्हनि खे अहसास बि थिए थो। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां पाण ॾिसो था त हाणे जेकी सूरत हाल आहे उहा TV ते बि जेके जेके माण्हू जेके इंस्ट्रक्शन ॾियनि था उहे तव्हांजे साम्हूं सभु उन्हनि जा तस्वीरूं अचनि थियूं त अहिड़ी का ॻाल्हि लिखियलु कोन्हे, सबूत। अच्छा, हिकु ॿी मां हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे। असां हिते पॉलिटिक्स कईसीं, असां हिते मां पढ़ियुमि हिते पाण डॉ मेडिकल कॉलेज में, तमामु हिते झगड़ा थींदा, एतिरा माण्हू मरदा जो 100 जो अंगु हूंदो। पर उन टाइम ते नाजिया इहा जेकी टेक्नोलॉजी हाणे जेकी मौजूदु आहे न उहा मौजूदु त आहे पंहिंजी जाइ ते, पर उहो पाण माण्हू जेको माने जेको ॾोहो करे थो त उनखे पाण ई जेको उनखे कवर बि पाण करे थो। तव्हां पाण ॾिसो था त उते हिकिड़ो असांजो शायदि को असांजो दोस्त आहे, मां सम्झां थो MP आहे, मां ख़बर न आहे उन उहो चए थो ये हमारे फलाणे इलाइक़े के कराची के टाइगर है उन्होंने बंदि किया हुआ है, शारा फैसल ये इधर आग लगाई हुई है। माना हिकिड़ो न सिर्फ़ु जेको आहे उहो ॾेखारनि था पर मक़सदु चवनि ऐं इहो जेको सिलसिलो हो PTI जो इहो असेंबली में बि हुयो। असेंबली में ईअं हो त असेंबली तव्हां पाण ख़बर आहे त असेंबली जो हिकिड़ो तक़दस हूंदो आहे, तव्हां पाण उनखे ॾिसंदा आहियो, मॉनिटर कंदा आहियो। त असेंबली में बि मोबाइल खणी ईंदा, एतिजाज कंदा, पाण रिकॉर्ड करे वरी पाण ई उनखे मतिलबु हुन फेसबुक ते रखंदा। त हे जेको बि असांखे त कुझु अहिड़ो न थियो। सोराब साहिब इन ई ॻाल्हि खे अॻियां वधंदसि। ख़ुशि साहिब अवां वठींदसि जेका ॻाल्हि सोराब साहिब कई त इन खां अॻु बि अहिड़ा मामला थिया। ख़ुदि तव्हांखे उहो धरणो यादि हूंदो, पोइ PTV ते हमला, पोइ समूरा मामला अॻु बि थियनि पिया, सेंसिटिव जायूं उहे बि हुयूं, खोड़ मामला, पर अहिड़ो रिएक्शन अहिड़ा मामला उन वक़्तु नज़र न आया। उन ते बि ज़रूरु चइजो आहे ॿियो जेको हीउ पाबंदी वारो मामिलो आहे, हीअ लॻी सघे थी न लॻी सघे थी, हीअ अलॻि बहस, पर ख़ुदि इन जी बि हिकिड़ी पूरी हिकिड़ी हिस्ट्री मौजूदु आहे। इनखे कीअं पिया ॾिसो? ॻाल्हि इहा आहे त रियासत जा टारगेट पंहिंजा हूंदा आहिनि, उनजो हूंदो त भई माण्हुनि जी ख़िदमत कीअं कजे, इदारे कीअं हलाइजनि, मुल्क की ख़ारजा पॉलिसी कीअं हुअणु खपे, लोकल जो आहे उहो कीअं हुअणु खपे, दाख़िला पॉलिसी छा हुअणु खपे। हाणे मसइलो असां जीअं शराब साहिब जी ॻाल्हि कई त इहे जेके तब्दीलियूं आयूं न, मिसाल जाकदनी जे शहादत खां पोइ जेको शासन में यू टर्न आयो वॾो, पर ज़ुल्फ़िकार भुट्टो जे फांसी चढ़ण खां वरी ॿियो वॾो यू टर्न आयो, मोहतरमा जी हलाकत खां वरी हिकिड़ो यू टर्न आयो शासन में, जो असां ॾिसूं था सिंध में कुझु थिए पियो।
ऐं हिन वक़्तु वरी अञा वॾो यूटर्न आयो आहे जेको असां साम्हूं हाणे असां रुगो तजुर्बा सम्झी ऐं इहो डिस्कस कयूं था ॻाल्हायूं था हीअं हुन हीअं कयो हिन हीअं कयो ॻाल्हि आहे त रियासत जा टारगेट काॾे विया रियासत छा थी चाहे ऐं हिकिड़ी पार्टी रातो राति सही थी वञे ॿिए ॾींहुं कुझु ॾींहं खां पोइ दाग़ थी वञे ईअं रातो राति पार्टियूं ठहंदियूं छा भई तव्हांजा नज़रियाती कारकुन हूंदा तव्हांखे महिनत करणी थी पए ऐं तव्हां मासिन में वञो था ओसी ताईं तव्हांजी पहुच हुजे उन पार्टी जी हिकिड़ी अहमियत थींदी आहे ऐं हिते सभु मूंखे त इहो लॻे थो सॼो एडाहो ते कमु हले पियो ऐं भई इहे साल कीअं गुज़ारिजे अॻियां 6 महीना कीअं गुज़ारिजनि असांजी कॾहिं मुस्तक़िल पॉलिसी रही न आहे न ख़ारिजा न दाख़िला उन हमेशह चॉइस ऐं वक़्त जे ॾिसी में चेंजिंग आयूं तंहिंजे करे असां हिमत हिकिड़ी जॻह ते बीह न सघिया आहियूं इहा वॾी बदकिस्मती आहे त नतीजो छा निकितो आहे त मुआशी तौर ते असां तबाह थी विया आहियूं बेरोज़गारी वधी वई आहे महांगाई वधी वई आहे ऐं जेको हारी आहे उहो उते ई मरे पियो उते ई वेठो आहे ऐं उन जी जेका लाइफ उते ख़तमु थी आहे उहो अॻिते न पढ़ी निकिरी सघंदो अॼु जो औलाद पढ़े थो जे कराची ते पहुचे थो त वरी उन ते एतिरा था त हीउ छो आयो आहे हिते इहे जेके शयूं आहिनि सॼी हिकिड़ी रियासत जी ज़िमेदारी में अचनि थियूं तव्हां ॻाल्हि था कयो पाबंदी जी भई आसान आहे तव्हां पाबंदी कंहिं ते भणी सघो था ठाहे सघो था इहो तव्हांजे हथ जो खेल आहे न पर जेकी जंहिंते पाबंदी खां पोइ उहे जेके माण्हू आहिनि उहे काॾे वेंदा जॾहिं MKM टुटी उनजे उहो ईअं न टुटी टुटण खां पोइ उन में हिकिड़ा ग्रुप ठाहिया विया ऐं फ़ैसिला थिया हे ग्रुप PSP में वेंदो हे ग्रुप PTI में वेंदो हे ग्रुप उते ई रहंदो ऐं हे जेको ग्रुप आहे लंडन में रखी वञो कुटणो आहे हुनखे या पकिड़णो आहे जो बि करिणो आहे इहे सॼी हिकिड़ी प्लांटेड आहे हाणे प्लांटेड मामलनि ते माण्हू डिस्कस छा करे हिकिड़ी तव्हां शइ तइ था करे छॾियो आहे हीअ करिणो आहे उन में ख़राबी पैदा थियनि थियूं पोइ वरी तव्हां कारवाई में कयो था सोचो बि था पाबंदी में लॻायूं फलां त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त भई रियासत पंहिंजा टारगेट रखे असां वटि इदारा तबाह थी चुका आहिनि उहे इदारा जेके माण्हुनि जी ख़िदमत लाइ ठहिया आहिनि उहे कोई डिलीवरी कोन था कनि त उन्हनि खे तव्हांखे ठीकु करणु खपे तव्हांखे आम माण्हू जे तहत ॾियणो आहे आम माण्हू डिप्रेशन में हली वियो आहे उनजी सियासत में तवजी न रहियो आहे हाणे हिकिड़े उहो मजबूर थिए अचे वोट ॾेई थो वञे हिकिड़ी जीअं ईद ईंदी आहे त वरी माण्हू कपिड़ा न हुजनि हेॾो होॾो उधार वठी पैसा कपिड़ा पाए थो छो ईद आहे तंहिं करे इलेक्शन थिए थी त हर को हला गुलो करे थो सॼो थी उन खां पोइ जेके नतीजा निकिरनि था उहे ज़ीरो था अचनि यानी की इहा हिकिड़ी असांजी मां सम्झो हिकिड़ी वॾी ख़राबी आहे त इहे जेके तंज़ीम हाणे हीअ भला जंहिं इहे टाइगर ठहनि पिया इनजी ख़बर न रियासत खे एस्टेब्लिशमेंट खे त भई टारगेट पंहिंजो छा आहे पंहिंजो जो हिन अनाउंस कयो टाइगर फोर्स जो या हिते वरी जेको हिननि जेको सिटी वार्डन ठाहिया MKM उन ज़माने में छा इहा रियासत खे ख़बर न हुई उनखे ख़बर न त हीअ छो ठहिया आहिनि मक़सदु छा आहे उन्हनि कहिड़ा कहिड़ा कम कया इहा ख़बर न आहे छा इहे सभु शयूं आहिनि पर उनजे बावजूदि जेको कुझु थिए पियो त मां सम्झां थो आम माण्हू खे इन खां वॾो नुक़सानु पियो आहे वॾो नुक़सानु पियो आहे ऐं अव्हां जो ज़िक्र कयो त सिखणु न सिखियो आहे कुझु न सिखण जो को इरादो नज़र अचे पियो बिल्कुलु ईअं असां सफ़र असांजो जेको आहे सो राजधानी जो आहे हिमल ताईं जेके जनरेशनियूं पैदा थियूं आहिनि हिमल ताईं 75-70 सालनि में उनखे छा मिलियो आहे हाणे तव्हां ॾिसो न ॿाहिरि लाइन लॻी पियूं आहिनि माण्हू सभु ॿाहिरि था भॼनि तव्हां पासपोर्ट केतिरा ठहिया आहिनि तव्हां हिसाब लॻायो माण्हू ऐं पढ़ियल लिखियल माण्हू त ख़ासि तौर ते जेके हिते पढ़नि था वीचारा महिनत सां उन में बि कैटेगरीज़ आहिनि त उहे उते रहनि कोन था हलिया था वञनि ॿाहिरि ईअं ई आहे बिल्कुलु तमामु घणी जेका ग़ैर यकीन वारी सूरत जे करे मायूसी बि फैलिजी आहे लाल साहब जेका ॻाल्हि अबाज साहिबु कनि पिया त सियासी जेके पार्टीज़ हुजनि थियूं उनजी बका मेनली उहा लिंक्ड हुजे थी उन पार्टी जे सियासी फ़लसफ़े सां सियासी नज़रिए सां ऐं हू पंहिंजे माण्हुनि सां उन्हनि जी केतिरी कमिटमेंट आहे उहा हिकिड़ी सियासी पार्टीअ जी बका खे डिफाइन करे थी हिन वक़्तु जेके ॾुखियूं हालतूं या जेको ॾिठो नज़र अचे पियो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां ॾुखियो वक़्तु जेकॾहिं जेके पैनलिस्ट बि ॻाल्हि कनि था त जेकॾहिं हिननि मामलनि ते ध्यानु ॾिनो वञे हा या इहो बुनियादु जेकॾहिं इहो हुजे हा त अॼु शायदि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ केतिरी ॾुखियाई न ॾिसणी पवे हा अव्हां छा चवंदो राजी अर्सो कुझु शयुनि खे सम्झण जी ज़रूरत आहे अप्रैल 2021 में एस्टेब्लिशमेंट जे थ्रू हिकिड़ी अदम एतमाद जी तहरीक पेश थी ऐं उन्हनि जी मदद सां उनखे जेको आहे उनखे पास बि करायो वियो ऐं उन खां पोइ असल धड़ियुनि सम्झो पए त हीअ 14 जमायतूं आहिनि या 14-13 जमायतूं आहिनि प्लस न्यूट्रल्स आहिनि प्लस में आज़ाद आहिनि ऐं 22 खनि लोटा आहिनि जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खां निकिरी ऐं उन वक़्तु हुकूमत जी सपोर्ट में अची आहे
ऐं जेका पार्लियामेंट आहे उन में वॾे हूंदो ऐं रुगो हुकूमती हूंदी, का अपोज़िशन न हूंदी, ऐं अहिड़ी सूरत हाल में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे असीं ख़तमु करे छॾींदासीं। हुननि जो इहो जेको प्रोजेक्ट हुयो, प्रोजेक्ट बिलावल, प्रोजेक्ट शहबाज शरीफ़, प्रोजेक्ट मौलाना फज़लुर रहमान, इहो जॾहिं उन्हनि को डिलीवर करण में नाकाम थी विया, हू पाकिस्तान जी आवाम खे को नज़रियो को ॾियण में नाकाम थी विया, हू सर्विसिस या ख़िदमतूं करण में नाकाम थी विया, त हाणे फाइनली जेको आहे इहो हिकिड़ो लंदन प्लान तहत इहो ट्रैप पैदा कयो वियो आहे। असीं इन वाक़िअनि जी मज़मत बि कयूं था, 9 मई जे वाक़िअनि जी, ऐं इनखे डिनाइ बि त कयूं था त असांजो उन सां को तालुक़ नाहे। उहो हिकिड़ो ट्रैप पैदा करे, ऐं तव्हां ॾिसो आइन जेको आहे बुनियादी तरह मुअत्तल थी चुको आहे। कोर्टनि जा फ़ैसिला, जेकॾहिं कोर्ट कंहिंखे आज़ादु करे थी, हाणे शीरी मिज़ारी जहिड़ी 70 साला ख़ातून हिकिड़ी अकेमिडिशन आहे, हिकिड़ो पढ़ाई सां लिखण पढ़ण सां हुनजो तालुक़ रहियो आहे, मखदूम शाह महमूद कुरैशी, असद उमर, यानी उहे पढ़िया लिखिया माण्हू जिन जेके पाकिस्तान जी ख़िदमत करणु चाहिनि था, उन्हनि खे कोर्टूं आज़ादु कनि थियूं त फौरी उन्हनि खे वरी ॿीहर गिरफ़्तार कयो वञे थो, माना कोर्टनि जो को हुकुम नथो मञियो वञे। ईअं ई आइन ते तव्हां ॾिसो त 90 ॾींहंनि वारो जेको शिक ही, हू कोर्टूं चई बीह रहियूं, आइन इंटरप्रेट कयो, त आइन बुनियादी तरह उन्हनि मुअत्तल करे छॾियो आहे। बुनियादी इंसानी हक़नि जी जेका लताड़ थिए थी पई। जी हिकिड़ो डॉन अख़बार एडिटोरियल लिखियो आहे त लाहौर प्रेस क्लब जे सदर इहा शिकायत कई आहे त को 250 जेके सहाफ़ी आहिनि उनखे हरासा कयो वञे पियो। इमरान रियाज़ जेको हिकिड़ो सहाफ़ी आहे, उहो केतिरनि ॾींहंनि खां गुम आहे, कोर्टुनि हुन जूं रोज़ानू पुछा कनि थियूं, पर हुन जूं का ख़बर कान्हे त हू किथे आहिनि। सो इहो ओवरऑल हिकिड़ो रेड्स थियनि था घरनि में, माउनि खे भेनरुनि खे बेइज़त कयो वञे पियो। तव्हां ॾिठो जेको डार जे घर ते रेड थियो पंहिंजो सियालकोट में, त हुते उन्हनि जूं वीडियोज़ आयूं आहिनि, ख़्वातीन खे गारियूं ॾिनियूं वञनि थियूं, उनखे हरसा कयो वञे थो पियो। इहो हिकिड़ो माहौल पैदा कयो वञे पियो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ख़तमु करे छॾिजे। पर ॾिसो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकिड़ो नज़रियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इमरान ख़ान हिकिड़ो हक़ीक़ी आज़ादी जो नज़रियो ॾिनो आहे। माण्हू उन नज़रिए सां तव्हांखे गॾु बीठल नज़र अचनि था। ही चाहे केतिरा बि पंहिंजे हक़ में रैलियूं कराइनि, ही कंहिंजे हक़ में कुझु बि कनि, पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ख़तमु करणु तक़रीबन नामुमकिन आहे। हाणे ही सॼो जेको हिननि इहो भांडाण मचायो आहे, पर हिननि खे उहो नज़र न पियो अचे जेको हू चाहिनि था त पाकिस्तान जी आवाम को इमरान ख़ान खां अलॻि थी वेंदी। ऐं इन सिलसिले में तव्हां ॾिसो त हाणे इहा ॻाल्हि शुरू वरी जेको नई ॻाल्हि शुरू थी आहे, त हाणे ही जेको इहो सभु कुझु करण जे बावजूदि हाणे इमरान ख़ान जी पॉपुलरिटी जेको आहे उहो मुख़्तलिफ़ सर्वेज़ अचनि था पिया त बि 70% खां मथे थी वई आहे, त हू के खॿे खे बि जेकर बीहारींदो त हू खटे वेंदो, छाकाणि वोट त बुनियादी तौर ते अवाम खे ॾियणो आहे। सो हाणे वरी उनखे मुकमल तौर ते पाबंदी हणण जी ॻाल्हि कनि था। जेकॾहिं पाबंदी बि लॻी त आउं नथो सम्झां त उहे सर्वाइव करे सघंदा। माज़ी में लाल साहब, ही जेको सिनेरियो मां ॿुधायो पिया त 9 मई वारे वाक़िअनि खां पोइ ही त मूंखे लॻे पियो अवां सिनेरियो 9 मई खां अॻु जो ॿुधायो पिया। बिल्कुलु सर्वेस बि आया, बिल्कुलु समूरी शयूं। 9 मई खां पोइ जेको कुझु थियो आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे त उन खां जेको आहे 9 मई खां बाद में इमरान ख़ान जी जेका आहे मक़बूलियत उहो वधी आहे, इमरान ख़ान जी मक़बूलियत घटिजी न आहे। या रीसेंट सर्वे हुयो जेको इमरान ख़ान पंहिंजे ख़िताब में बि ॾेखारियो आहे, ऐं मुख़्तलिफ़ सर्विस अचनि था पिया, न सिर्फ़ु पाकिस्तान में पर पूरी दुनिया। हाणे पाकिस्तान में जेको आहे थींदड़ कारवायूं आहिनि इंसानी हक़नि जी वायलेशन्स जूं, उन ते ॻाल्हाइनि थियूं पियो। तव्हां ॾिसो, एमनेस्टी इंटरनेशनल आहे, ह्यूमन राइट्स वॉच आहे, ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान आहे, अमेरिकन कांग्रेसमैन आहिनि, कैनेडा जा कांग्रेसमैन आहिनि, मुख़्तलिफ़। तव्हां ॾिसो, अमेरिकन हिकिड़ो जेको एक्स जेको आहे सेक्रेटरी, फॉरेन सेक्रेटरी आहे, हुनजो अॼु ट्वीट आयो आहे त पूरी दुनिया में, न सिर्फ़ु पाकिस्तान में पर पूरी दुनिया में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां जेको आहे हमदर्दी बि कई पई वञे, ऐं उनजी पॉपुलरिटी में इज़ाफ़ो थियो आहे। ऐं तव्हांखे नज़र ईंदो, असांखे त ही गुज़िरियल 1 साल खां चवनि था पिया त ही पॉपुलर कोन आहिनि, ही मक़बूल कोन आहिनि, ऐं असीं उन्हनि खां मक़बूलियत जो ॾिसो हिकिड़ो ई जेकॾहिं जेको आहे पैमानो आहे त इलेक्शन्स थियनि।
ही भॼनि था इलेक्शन सां, उन्हनि जी वजह इहा आहे। ठीकु। ही इलेक्शन में नथा वञणु चाहिनि, उन्हनि जी वजह इहो आहे त इमरान ख़ान खे पॉपुलर सम्झनि था। जे अॼु ई ऐलान करे छॾियो जे सम्झनि था त हाणे इमरान ख़ान जी मक़बूलियत ख़तम थी वई आहे, त अॼु ई त हिननि जो मक़सदु आहे त हिननि खे टोड़े, पार्टी खे बैन करे, इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे, नवाज़ शरीफ खे वापसि घुराए, हिकु अहिड़ो माहौल पैदा कयो वञे जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लाइ माण्हू ॿाहिरि न निकिरनि। पर हाणे लाल साहब जेका पोजीशन नज़र अचे पई, मूंखे सूरत थेबो साहिबा खे बि शामिल करणो आहे गुफ़्तगू में। हिकु मुख़्तसिर कॉमेंट कजो जेका सूरत हाल नज़र अचे पई। मां चयो पिया त अॼु बि जेकर इलेक्शन जो ऐलान थिए त हे जेसिताईं इलेक्शन जो ऐलान थिए, इलेक्शन ताईं ॻाल्हि पहुचे, ख़ुदि PTI जी स्टैंडिंग छा बीहंदी? रोज़ानो जे बुनियाद ते माण्हू वञनि पिया ऐं हिते बि इहा ॻाल्हि थिए पई त अव्हां त मौजूदु आहियो, पर अव्हां खां अॻु जेके कुझु अव्हां जा जेके फेलोज़ पार्टी जा हिन प्रोग्राम में बि शामिल हूंदा। अॼु 2 हफ़्तनि खां पोइ ईअं ई बिल्कुलु साॻी रीति जीअं अव्हां डिफेंड कयो पिया, अव्हां ॻाल्हायो पिया, कुझु अहिड़ा ई उन्हनि जा बि कॉमेंट्स हूंदा, पर अॼु उहे पार्टी जो हिसो न आहिनि। त हाणे इहा श्योरिटी केरु ॾींदो त अव्हां बि हूंदो न हूंदो, इलेक्शन ताईं वञी ॻाल्हि किथे बीहंदी? ऐं हिकिड़ो कमेंट करियां त बिल्कुलु ठीकु चओ पिया। ॾिसो, जेकॾहिं माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, अगवा कयो वेंदो, हुननि जे ॿारनि खे, मासूम ॿारनि खे धमकियूं ॾिनियूं वेंदियूं, हुननि जा कारोबार बंदि कया वेंदा, अहिड़ी ॻाल्हि न आहे साईं। उनजो इफेक्ट अचे त सर मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ो सेकंड माली साहब ईअं लाल साहब तव्हां सां त कोड़ो न आहे। तव्हां कीअं वेही करे ॻाल्हायो था? जेकर अहिड़ी ॻाल्हि हुजे त पोइ तव्हां छो वेठा आहियो? सर ॾिसो, खुरम शेर ज़मान जा तव्हां सिंध हुकूमत उनजे जेका आउटलेट्स हुया, मुंहिंजी वारी अचे त पोइ मां ॻाल्हायां थो। हाणे विच में तव्हां नथो ॻाल्हायां, वारी अचे त मां जवाब ॾियां। सूरत थेबो साहिबा खे शामिल गुफ़्तगू कयूं था। नकी जी बिल्डिंग खे डेमोलिश कयो वियो, ईअं ई तव्हां पूरे पाकिस्तान में जेके आहिनि वारी अचे मुंहिंजी, पोइ मां तव्हां सभिनी जवाब ॾियां। बिल्कुलु नज़र अचे पियो। पर लाल साहब अव्हां सां त कोई मामिलो न थियो आहे हिन वक़्त ताईं? को प्रेशर, को दबाव? अॼु हिते वेठल बि आहियूं सभु, त जेकॾहिं काड़ी ॻाल्हि आहे त ज़रूरु शेयर कजो। मूं ते को अहिड़े क़िस्म जो दबाव न आहे ऐं न ई मूंसां का अहिड़े क़िस्म जी अञा ताईं कंहिं मूंखे को इंसिस्ट कयो आहे या को ज़बरदस्ती कई आहे त पोइ पार्टी छॾिया या मूं ते कोई केस दाख़िल ॿियनि जे लाइ कीअं तव्हां चओ था? ठीकु लाल साहब। सूरत साहिबा छा एड कंदो? पर मूंसां न थियो आहे त मां जिन सां थियो आहे उन्हनि जी ॻाल्हि न करियां। ठीक जिन सां थियो आहे उन्हनि जी त ॻाल्हि सूरत साहिबा खे ॿुधूं था। सूरत साहिबा, लाल साहब हिकिड़ो मुंहिंजो सवाल ॿुधो, पोइ तव्हां ज़रूरु गुफ़्तगू कंटिन्यू कजो। लाल साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त ही अञा ताईं हुकूमत लवाए बि पई ऐं अवॉइड बि करे पई, डिले करणु चाहे पई इलेक्शन खे, गॾो गॾु इहा ॻाल्हि कनि पिया जेको माहौल नज़र अचे पियो, छो सियासी मैदान में हुकूमत मुक़ाबिलो न पई करे? ही मामला सभु पंहिंजी जाइ ते, जेको तासुर जुड़नि पिया उहे बि पंहिंजी जाइ ते, पर ख़ुदि हुकूमत सियासी मैदान में मुक़ाबिलो करण जो छो न पई सोचे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां? महिरबानी, मां इन ते बचां थी, पर पहिरीं मां इन ते ॻाल्हाईंदसि। हाणे जेके तहरीक इंसाफ़ जे हवाले सां जेको चयो वञे थो त हिकिड़ी सियासी जमहूरी नज़रियाती वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं वॾियूं कयूं त अवामी पार्टी आहे, मां उनखे न को सियासी पार्टी सम्झां थी, न को नज़रियाती पार्टी सम्झां थी, न को अवामी पार्टी सम्झां थी। हीउ हिकिड़ो प्रेशर ग्रुप हो जंहिंखे लाडलो करे आंदो वियो, जेको तव्हां ॾिठो त कहिड़े नमूने सां पार्लियामेंट ते टीवी जे दफ़्तर ते कीअं जेको हमला कया, PM हाउस ते बि हमला कया विया। उन वक़्त में ही लाडलो हुनखे कुझु कोन कयो, RTS विहारे हिनखे वज़ीर आज़म ठाहियो वियो, को अवाम वोट कोन ॾिनो। त मतलब इहा ॻाल्हि तव्हां मञो था त उन वक़्त बि घणो कुझु थियो, पर उन वक़्त लाडला हुआ जंहिं करे कुझु न थियो, ऐं अॼु सभु कुझु थिए पियो उहो बि प्लान्ड आहे। घणो कुझु थियो, पर हिन वक़्तु जीअं तव्हां सौराब चयो त MQM एॾी दहशतगर्द पार्टी हुई, उनखे जेको आहे सो पाबंदी कोन, उन ते बि पाबंदी थी न। ॾिसो, MQM बि अहिड़े क़िस्म जी हरकत कोन करे सघी, उनखे बि एतिरी हिमत कोन थी जो असांजे इदारनि ते अहिड़े क़िस्म जा हमला करे, त ते हूंदे बि हुन मुल्क दुश्मन सरगर्मियुनि जे करे उन ते बि पाबंदी पई, छो त पोइ लंडन ऐं उहे अलॻि अलॻि पार्टियूं थी वयूं। ईअं कोन्हे को ही तव्हां ॾिसो त जहिड़े नमूने सां हिननि मुल्क दुश्मनी कई आहे हुनजा एविडेंस आहिनि। ईअं कोन्हे को लाल बालियो खे नालो नथो वठे, पर जिन कयो आहे हुननि जा एविडेंस आहिनि, उन्हनि जा सबूत आहिनि, उन्हनि जा वीडियोज़ आहिनि, उहे सभु कुझु आहिनि। उहे ॿुधाइनि था त ही हिकिड़ी दहशतगर्द पार्टी। हुन खां पोइ जॾहिं कोर्ट में अचे थो हिननि जो लीडर, त उहो चए थो जॾहिं मूंखे वरी गिरफ़्तार कयो त वरी बि कुझु इहो ई थींदो, यानी उहा धमकी बि ॾिए थो त वरी बि कुझु अहिड़े क़िस्म जी हरकत थींदी। ऐं अञा त हुननि जी शयूं खुलंदी थियूं वञनि, त जेको GHQ ते बि हमले करण लाइ जेका हिननि साज़िश आई, हिकु साज़िशी ऐं कूड़ा अहिड़े क़िस्म जी पार्टी जे लीडर जे पार्टी जा जेको आहिनि पोयल जी भाउ लाल बाली जेको आहे शरीफ़ माण्हू आहे,
पर मूंखे सम्झ में नथो अचे त ही अहिड़े क़िस्म जी पार्टी लाइ छो था चवनि त हीअ नज़रियाती पार्टी आहे, हीअ अवामी पार्टी आहे। असां कॾहिं न अवॉइड कोन कंदासीं। तव्हां ॾिसंदो इलेक्शन त थींदी, बाक़ी घणा महीना आहिनि, बाक़ी 2 महीना आहिनि न। नींगर नंढी जुमा घणा ख़बर पइजी वेंदी त केरु केरु आहे। हाणे अचूं था हिननि माण्हुनि जी त फोर्सली तव्हां हिननि खे जेको आहे सो कयो था। पर तव्हां मुंहिंजे भाउ ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त फोर्सली भर्ती थिया, फोर्सली निकिरनि पिया, पर ईअं न आहे। फोर्सली निकिरनि कोन पिया। असां ते घणियूं जेको आहे सो घणा ज़ुल्म ऐं तशदुद थिया, केतिरे क़िस्म जे असांजे 6 महीना 12 महीना असांजी लीडरशिप, असां सभु, मां ख़ुदि जेलनि में वई आहियां, मां ख़ुदि 3 दफ़ा जेको आहे सो वई आहियां। वर्कर ताईं असांजा जेलनि में विया, पोइ उन्हनि जेको आहे सो कोन पार्टी छॾियूं। ॻाल्हि हीअं कोन्हे, पर चोर की दाड़ी में तिनकात। ही जेके आहिनि वीक आहिनि, ही नज़रियाती न आहिनि, सम्झनि था त हिननि तमामु वॾो हिकिड़ो ॾोह कयो आहे, उन्हनि जे करे कुझु हिननि जा भॼी वेंदा। ज़ाहिर आहे उहो जेकी वीक कमज़ोर हूंदो आहे, जंहिंजी पाड़ वारी ते हूंदी आहे, उहो रही पवंदो। हिननि जेको कयो कुदरत वटि इंसाफ़ आहे, उनजो त न ज़रो बि हिननि खे कुझु कोन थियो आहे। कुदरत पर इंसाफ़ आहे। हिकिड़े चूंडियल वज़ीर आज़म खे महज़ इन जे करे हटायो वियो त हुन पंहिंजे पुट खां पघार न वरिती हुई। ऐं अॼु हिन ते सबूत आहिनि त हू जेको आहे सो अरबे रुपया जेको आहे सो ॿाहिरि मुल्क असांखे पकिड़े ॾिए थो। ऐं तव्हां ऐं हुनजी मोहतरमा जे नाले ते हिकिड़ी ट्रस्ट ठाहे, भई पैसो आवाम जो आहे, ट्रस्ट उनजे नाले ते छो थी ठहे? ट्रस्ट उनजे वज़ीर आज़म जे वाइफ जे नाले ते छो थी ठहे? कहिड़े हिसाब सां थी ठहे? कहिड़े कानून सां थी ठहे? ही क़िस्म जी मज़ाक आहे। केतिरा सबूत आहिनि हिननि जी करप्शन जा। पर ॾिसो न, असांखे जेकॾहिं इंतकामी हुकूमत खे इंतकामी कार्रवाई करणी हुजे हा त साल अॻु में कयूं हुआ। पर हिननि जेकी कुझु कयो आहे, छो त हिननि जो दिमाग़ तमामु घणो ख़राबु थी चुको। हिननि जो दिमाग़ एतिरो हो जो ही रियासत खां पाण खे मथां सम्झणु लॻा। ही सम्झणु लॻा त दुनिया में ईअं थियो आहे न, किथे अमेरिका में थियो न, उहो कैपिटल सिटी या छा अहिड़े हिल कैपिटल हिल ते जेको हमलो थियो, छा उन्हनि खे छॾियो वियो, बख़्शियो वियो? अमेरिका जी ॻाल्हि थो करे, छा दुनिया में जेकॾहिं ईअं उन्हनि जे इदारनि ते हमला थियनि त उनखे बख़्शियो वेंदो? जो ही चवनि था त हाणे जेको आहे सो इंसानी हक़नि जी असां सां कहिड़ा जुठियूं कयूं वयूं। अहसन इक़बाल ते गोलियूं हलायूं वयूं। हिकु असांजो जेको आहे नुमाइंदो, उहो 6 महीना 12 महीना जेल में रहियो। मोहतरमा मरियम नवाज़ 6 महीना जेल में रही, कहिड़े ॾोह में हुई? हिननि जेकी कुझु कयो उन वक़्त में हिननि जे लाइ उहा जमहूरियत हुई। बाक़ी असां हिकु जमहूरी तरीक़े सां पार्लियामेंट जे अंदरि आयासीं त उहो बाबा गैर जमहूरी आहे। उहो गैर जमहूरी आहे। हिननि जी मर्ज़ी सां जेकॾहिं कुझु कजे त ठीकु आहे, न त बाक़ी गैर जमहूरी आहे। इलेक्शन बि थींदी ऐं इनशाअल्लाह अवाम हिननि खे रिजेक्ट कंदो। ठीकु है। सौरभ साहब छा ऐड करणु चाहींदो? छाकाणि त सवाल ऐं तासुर लाल माली साहब त हिकु त तमामु घणो लेट आहे, मूंखे सम्झ में नथो अचे उनखे जेके हालात आहिनि शायदि उनखे उनजो अंदाज़ो बि न आहे उन नज़ाकत जो। ऐं जेकी उनजी गुफ़्तगू हुई उहा गुफ़्तगू हक़ीक़त इहा आहे त मूंखे हिन चैनल ते जेके हालात आहिनि उन में मूंखे उहा पसंदि बि न आई। तव्हां ॿियो छॾियो, ॿी कंहिं शइ ते न वञो। फयाज़ुल हसन चौहान जी तव्हां जेकी हुन प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, प्रेस कॉन्फ्रेंस तव्हां ॿुधो ए खां ज़ेड ताईं 164 कयो ताईं। ॿियो त न, ॿिए XYZ खे छॾियो तव्हां, डायरेक्ट चेयरमैन जे लाइ उन चयो आहे त मां उनखे मना कयां पियो त ईअं न कर। उहो चए पियो तूं चुप कर, असांखे इहो करिणो आहे। हाणे उन खां पोइ बि अची करे जेकॾहिं को इन मामलनि में दिफ़ा करे, मां सम्झां थो उहो वधीक हाणे मूंखे उन ते ॿी ॻाल्हि नथो कयां। सभ खां पहिरियों मां हिकु एॾो वॾो ब्लेंडर हिननि कयो आहे, एॾी वॾी ग़लती कई आहे। मां ज़ाती तौर ते हिकिड़ो इहो मुंहिंजो आहे, मां सम्झां थो त इन खे पहिरें ॾींहुं इमरान ख़ान खे अची करे जीअं पहिरियों मौज़िब मुल्कनि जो रेफरेंस ॾींदो, लंडन ऐं अमेरिका जे जेके मौज़िब मुल्क आहिनि। ऐं उन हाणे जेकी आहे, छाकाणि त इहा ॻाल्हि उन जे पार्टी जा माण्हू पाण चाहिनि था ऐं सॼी ऑन द रिकॉर्ड ॻाल्हि अची वई आहे। पहिरियों इहो माण्हू हुजणु खपे अची करे पूरी क़ौम खां माफ़ी वठे, पाकिस्तान जी फ़ौज खां माफ़ी वठे। हिकिड़ो ई इदारो आहे उहो पाकिस्तान में असांजो, जंहिंजे करे असां सर्वाइव कयूं था, इन में कोई शक न आहे। अॼु बि तव्हां पाण ॾिसो त बॉर्डर ते जेको आहे
अफ़गानिस्तान जी बॉर्डर आहे या ॿियनि ते तव्हां एवरेज कढो त 4-5 माण्हू हर रोज़ शहीद थियनि था ऐं उन ते तव्हां अहिड़े क़िस्म जा वञी करे उन्हनि माण्हुनि ते हमला कयो, उन्हनि जी तनसीबात ते हमला कयो, क़ाइदे आज़म। ऐं ॿियो वरी ॻाल्हि इहा आहे त वरी माली साहिबु चयो मां कंडेम धमाका इंडिया कराए, इंडिया ई कंडेम कंदी आहे। कंडेम सां मसइलो हल थींदो छा? मसइलो ईअं हल थींदो त तव्हां उन खे जेको तव्हां ॾोह कयो आहे ऐं उहो जेको हाणे पकड़िजी पियो आहे, तव्हांजा पार्टी जा चवनि था, तव्हां पाण खुलियल अची करे जे ॿिया माफ़ी वठनि था, इहा माफ़ी वठणु खपे इमरान ख़ान खे, पोइ अॻे जेके मामलात आहिनि मां सम्झां भाई साहब जेको हल इहो साम्हूं अचे पियो त पाबंदी लॻाई वञे, उहो ई सम्झो पिया त उहो हुनजा असर कहिड़ा हूंदा ऐं ख़ुदि उहो असर केॾे मथां आहे? पाबंदी हल न आहे, ज़ाहिर आहे जेके हितां फारिग थींदा कारकुन या लीडर काॾे वेंदा, छो जो ॿी का तंदी वञण खां वधीक ख़तरनाक ठही वञे था। इहो हल न आहे। ॻाल्हि इहा आहे त असल में देखो बुनियादी ॻाल्हि इहा आहे त असांजी पार्टियुनि में नज़रियात ख़तमु थी विया आहिनि, उसूल ज़ाब्ता ख़तमु थी विया आहिनि ऐं पार्टियूं ॿिए तरीक़े सां हलायूं वञनि पियूं। हाणे उन जा नतीजा तव्हांजे साम्हूं आहिनि, छो त कारकुन जी तरबियत तमामु ज़रूरी आहे। जॾहिं तव्हां दवा कयो था असांजो कारकुन आहे का पार्टी, त वरी उनखे उन लाइन ते हलणु खपे, कारकुन खे पार्टी लाइन ते हलणु खपे न। जेकॾहिं पार्टी लाइन खां निकिरी थो वञे त पोइ ज़िमेदारी उन लीडर जी आहे जंहिंजी पार्टी सां तालुक आहे हुनजो। इहे शयूं असां वटि आहिनि शुरू खां वठी, इन ते कंट्रोल न थी सघियो आहे ऐं हीअ जेके मामला थियनि था पिया, भई ॾिसो न पाकिस्तान में गिरफ़्तारी आम शइ आहे कंहिं बि सियासी लीडर जी, नई ॻाल्हि त न आहे। हालांकि इमरान ख़ान गिरफ़्तार थी वञे छा थी पिया, भई तव्हां कुझु ॾींहं 2-3 महीना तव्हां कोर्ट में जो प्रोसेस हूंदो आहे हर को थो करे, उहो करे अचो आहे। हाणे हीअ जेको जो रिएक्शन थियो आहे नई मई वारो जेको आहे, नई मई वारो उहो ॾाढो ख़तरनाक वियो आहे। इहो पैगाम नई जनरेशन खे बि ग़लति वियो आहे त तव्हां हिकिड़ो वधी सघो था, हीअं करे सघो था, गुंजाइश मौजूदु आहे। इहे शयूं जेके मुल्क लाइ ख़तरनाक आहिनि, तंहिं करे मां सम्झां थो त पाबंदी न हुअणु खपे ऐं इमरान ख़ान खे बि इहो सम्झणु खपे त इहे जेके जो कुझु रिएक्शन थियो आहे उन में ज़िमेदारी उन पार्टी सब्र आहे उहो ई आहे, त उनखे एक्सेप्ट करणु खपे ऐं पंहिंजे कारकुन खे मज़ीद उनखे रोकणु खपे ऐं उनखे हिदायत ॾियणु खपे त आईंदह इहे रवैया न हुअणु खपनि। ऐं गिरफ़्तारी देखो न आम शइ आहे, असां फांसी चढ़ी आहे, बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। माज़ी अहिड़े मिसालनि सां भरियल आहे, पर अॼु जेका ॻाल्हि ख़ुदि अदालत अंदरि थी आहे, ख़ुदि मोज़िज़ जजिस बि इहा ॻाल्हि कई आहे त हाणे ताईं हीअ जेका रिहाई आहे, आज़ादी आहे जेलुनि मां मशरूत थी वई आहे त पहिरियां अंडरटेकिंग ॾियो, पार्टीअ खे छॾियो या अंडरटेकिंग ॾेई वञो, त हाणे हीअ तासुर जेके जुड़नि था दबाव वारा, इहे इन जो छा ॾिसो पिया त इन जो नतीजो छा निकिरंदो? हमेशह थींदो आहे जॾहिं इन खे रिएक्शन थींदो आहे न, इहे प्रेशर ईंदा आहिनि ऐं इन खे जीअं मां पहिरियों चयो त हिकिड़ी जमातूं रातो राति ठही थियूं वञनि ऐं वरी वरीदाराम थी था वञनि, सेटअप सॼो हथ में अची थो वञे, त उन में जेके भठियूं थियनि थियूं इहे नज़रिया माण्हू न हूंदा न, के कंहिंजी फरमाइश ते आया हूंदा, के किथे। जीअं मां तव्हांखे पहिरियों ॿुधायां जॾहिं MKL टुटी, इहे मूंखे कंफर्म आहिनि लिस्टूं ठहियूं बाक़ाइदा त कंहिंखे लंडन ताईं छॾिणो आहे, कंहिंखे हिन नए सेटअप में आणिणो आहे, कंहिंखे PSP में कहिड़ा वेंदा, इहे लिस्टूं ठहियूं नेचर वाइज़ ऐं जंहिंखे पुछा कछा करे ऐं कहिड़ा PTI में वेंदा इन हद ताईं। इहे जेके शयूं आहिनि इहे आहिनि जंहिं करे सॼो इहो मामिलो थिए थो पियो। अॼु हिकिड़ी ॿी डेवलपमेंट में नज़र अचे पई सूरत साहिबा, हिकिड़ो फॉरवर्ड ब्लॉक बि तयारु थिए पियो त फ्री हैंड मुस्लिम लीग नून खे वरी बि पंजाब में कोन मिलंदो। अॼु तयारियूं बि थियनि पियूं ऐं जेका ॻाल्हि अबाई साहिबु करनि पिया त सभु कुझु माज़ीअ में बि नज़र आयो त कहिड़े रीति रिथाबंदियूं थींदियूं आहिनि, कीअं मामरा अॻियां वधंदा आहिनि, त हेल बि कुझु मुख़्तलिफ़ नज़र न पियो अचे, त पोइ कीअं अॻियां हली मुस्लिम लीग नून जेका हिन वक़्तु हुकूमत में आहे जस्टिफाई कीअं कंदो हिन समूरे प्रोसेस खे? नाजा असां हमेशह जमहूरियत ते अवामी ताक़त ते जेको आहे सो यकीन रखियो आहे। ॾिसो केरु साज़िश थो करे, केरु छा थो करे, इन सां हमेशह मुक़ाबिलो कयो आहे, उन्हनि खे सटो आहे, असां उन्हनि खे बर्दाश्त कयो आहे, उन्हनि खे फेस कयो आहे, हाणे बि कंदासीं। सही ऐं सचियूं ॻाल्हियूं जेके अवाम जे आॾो आहिनि त केरु हिन क़ौम जे लाइ, केरु हिन मुल्क जे लाइ बहितर आहे, उहो अवाम सम्झे थो ऐं हिकिड़ो पढ़ियल लिखियल तबिको बि सम्झे थो, बाशूर तबिको बि सम्झे थो त केरु हिन मुल्क खे बहितर करे सघे थो, केरु हिन मुल्क जी ख़िदमत करे सघे थो, केरु हिन मुल्क खे मज़बूत करे सघे थो, उहो माज़ी बि अॻियां आहे ऐं अॻियां सम्झे थो त उहो केरु करे सघे थो। सो हीअ शयूं ईअं आहे कोन, पर केरु जेकॾहिं साज़िश करे थो, केरु छा थो करे मूंखे न आहे ख़बर हिनजी, पर जेकॾहिं करे थो त इनखे फेस कंदासीं। असांजी हिकिड़ी सियासी जमहूरी पार्टी आहे, नज़रियाती पार्टी आहे, उहा फेस कंदी सभिनी शयुनि खे। जस्टिफाई कीअं कंदो? अवां चओ त फेस कंदो बिल्कुलु, पर सुभाणे जेके मामरात जिते अॼु
इंतकामी कार्रवाइनि जो जबरी तौर अलहदगियुनि जा मामला साम्हूं अचनि पिया। अवां ॼाणायो पिया त ही सभु कुझु जेको 9 मई ते थियो उनजो रद्दमल आहे, उनजे करे ही सभु मामला थियनि पिया जॾहिं वक़्तु अचण खां पोइ। पर ज़िक्र थिए पियो त इहा रविश जा असर माज़ीअ में बि असीं ॾिठो आहे त जॾहिं जॾहिं कंहिं पार्टीअ ते ॾुखियो वक़्तु आयो ऐं बाद में हुनजे लाइ ही जस्टिफाई करणु तमामु ॾुखियो बणिजी वियो त मुस्लिम लीग नून जस्टिफाई करे वठंदी अॻियां हली हिन मामलनि सभिनी उन्हनि मामलनि खे। ॾिसो मां तव्हांखे नाजा चयो त असां न को इंतकाम ते यकीन था रखूं, न असां इंतकाम वरितो। जेकॾहिं इंतकाम वठणु हुजे हा त जीअं असांजी हुकूमत आई त जेके हिननि असां सां जिठियूं कयूं जहिड़े नमूने सां असांजी पार्टी खे या असांजी क़यादत खे या असांजे वर्कर खे जहिड़े नमूने सां हिननि जेलनि में वाड़ियो, जहिड़े नमूने सां हुननि तशदुद कयो, जहिड़े नमूने सां मंशा जा केस ॿिया मड़िया विया, जेको कुझु कयो वियो असां त पहिरें ॾींहं हिननि खां इंतकामी कार्रवायूं वठो। असां त हिननि ते कुझु कोन्ह कयो। असांजा माण्हू पुछंदा हुआ त अञा ताईं हिननि खे त तव्हां कुझु हथ बि कोन लाथो आहे, हथ बि कोन लाथो आहे। असां चयो असां त कानून आइन ऐं हिननि ते यकीन था रखूं। असां हिन वक़्त ताईं हिननि सां का इंतकाम, हिननि जेको कुझु कयो आहे उहो रियासत जे ख़िलाफ़ कयो आहे। तव्हां ॾिठो हिन वक़्तु जेका हिननि कयो आहे उहो बख़्शण जहिड़ो न आहे। उहो जेकॾहिं आहे इन खे आहे त भई इनखे छॾे ॾिजे। असांजी इहा इंतकामी कार्रवाई त न आहे, असांजी इहा इंतकामी कार्रवाई त न आहे त वञी तव्हां जो कोर कमांडर पर ॻाल्हि सूरज साहिब इन करे बि थिए पई, सूरज साहिब ॻाल्हि इन करे बि थिए पई। अवां बिल्कुलु सही चयो त हिकिड़ो अहिड़ो प्रेसिडेंट ज़रूरु सेट करिणो पवंदो आहे। ख़ुदि रियासत या हुकूमत बिल्कुलु इन ॻाल्हि ते बीठल आहिनि गॾु त उन्हनि खे बख़्श न कयो वेंदो ऐं ॿीहर कंहिंखे इहो वाक़ियो वर्जाइण बि ॾिनो वेंदो। इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, पर जेके अॻुवान छॾनि पिया या जहिड़े धड़ाधड़ जेको सिलसिलो नज़र अचे पियो उन्हनि मां न त कंहिंजी इन्वॉल्वमेंट ज़ाहिर थी आहे, न त कंहिंजी का वीडियो ज़ाहिर थी आहे। छॾींदड़ ख़ुदि जीअं असां डॉक्टर शीरी मज़ारी ॾिसूं या हू त हुन ॾींहुं उते मौजूद बि कोन हुयूं, उनजी तबियत नासाज़ी त घर में इन्हनि मामलनि खे कहिड़े रीति जस्टिफाई कयो वेंदो जंहिंजो लिंक न हो। कोन्हे को डॉक्टर शीरी मज़ारी जो जेको आहे त कुझु न कुझु ॻाल्हियूं हूंदियूं, कोन्हे को सबूत हूंदा। ईअं त बग़ैर सबूत जे केरु कंहिंखे कोन थो वठे। कोर्ट चवे थी त 5 भेरा आज़ाद कयो वञे थो ऐं उन खां पोइ आज़ाद करे ज़मानतूं ॾेई वरी गिरफ़्तार कयो थो वञे। हाणे ही मामला किथां जस्टिफाई थींदा? थोक जे हिसाब सां मिली रहियूं आहिनि न। तव्हां ॾिसो त उन वक़्तु चीफ जस्टिस जेको आहे उनखे इहो त कोन हो त क़ौम जा जेके 60 अरब जेके आहिनि से खणी वेही ॾेई छॾियईं उन माण्हूअ खे ऐं पाण उन्हनि जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो प्लॉट वठी ट्रस्ट ठाहे छॾियनि। उन ते त हुन सो मोटो कोन वरितो, पर हू ख़ुशआमदीद चवंदो रहियो। हिकिड़े जेको आहे सो ॾुआरी खे जेको बीठो हुते उनखे ख़ुशआमदीद ऐं वेलकम कंदो रहियो ऐं उनखे जेको आहे सो कंदो रहियो। उन्हनि खे त मिलंदियूं थियूं रहियूं। असांखे त पुछा खां सवाइ जेको आहे सो जेलनि में वाड़ियो वेंदो हो। असांखे त 6 महीना पुछंदा कोन हुआ। ज़मानतूं त परे थी ॻाल्हि, ज़मानतूं त परे थी ॻाल्हि, पर ॾिसंदो केरु कोन हो त किथे आहिनि या किथे न आहिनि। ॻाल्हि ईअं कोन्हे त कंहिंसां का इंतकामी कार्रवाई थिए पई, कंहिंसां इंतकामी कार्रवाई कोन पई थिए। जंहिं कयो आहे उनजे सबूत आहिनि, जंहिं कुझु कयो आहे उनजा एविडेंस आहिनि, उन्हनि जूं एविडेंस आहिनि। हाणे हू जेकॾहिं पाण मज़लूम थियण जी कोशिशि में आहिनि। भई ॾिसो नुसरत भुट्टो खां वठी बेनज़ीर भुट्टो खां वठी मरियम नवाज़ खां वठी सभिनी ते वर्करनि ते सभिनी ते जेको आहे तशदुद थिया, जेल बि विया। पोइ छा असां पार्टियूं छॾे ॾिनियूं? असां तौबा ताइब थी वियासीं? असां त जमहूरियत लाइ हिन मुल्क जे बहितरी लाइ विढ़ियासीं न। सौरभ साहिब हिन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदासीं। सौरभ साहिब हाणे ही मामिलो ईंदड़ ॾींहंनि में ॼाणायो पियो वञे त पार्लियामेंट में ईंदो ऐं ज़ाहिर आहे जॾहिं वज़ीर दिफ़ा सां बि इहा ॻाल्हि कई आहे त उन ते मुख़्तलिफ़ हंधनि ते चङो ख़ासो गौर बि थियो आहे, शुरू थियो आहे त पार्लियामेंट में ही मामिलो ईंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी कहिड़े रीति हिनखे ॾिसे पई ऐं अॻियां छा कहिड़ा मरला हूंदा? असल में ॻाल्हि आहे न, मां तव्हां गुज़ारिश कयां, असल में जिन्ना हाउस ते कोर कमांडर हाउस ते इन जो को मिसाल नथो मिले। हाणे मां सम्झां थो त जेके इदारा आहिनि या सियासी पार्टियूं आहिनि उहे बि प्रॉब्लम में अची वियूं आहिनि हाणे इन सूरत हाल में। ऐं माण्हू जेके आहिनि चवण वारा चवनि था हे त हिकिड़ी वॾी सबुर ऐं तहमुल जो असांजी पाकिस्तान फ़ौज मुज़ाहिरो कयो। तव्हां पाण ॾिसो त हे उहा फ़ौज आहे जेकी इंडिया एॾी वॾी ताक़त आहे, एॾो वॾो मुल्क आहे, उन खे मुंहुं ॾिनियूं वेठा आहिनि। हेॾा एॾी वॾी दहशतगर्दी थी, उन एॾी दहशतगर्दी खे बम ब्लास्ट खे इहो मसइलो त न हो त उन्हनि खे रोके न पिया सघनि। पर हाणे पाकिस्तान जी फ़ौज आहे इहा त न पई चाहे त हाणे 5 माण्हुनि ते असां गोली हणायूं। हे त उन्हनि हिकिड़ो माना उन्हनि हिकिड़ो वॾो सबुर ऐं तहमुल जो मुज़ाहिरो कयो आहे त
पर उन सब्र ऐं तहमुल जो मुज़ाहिरो करे हाणे उहे बि पछताइनि था त जेकी अंदरि वञी करे जेकी हर शइ जी ॿियो त छॾियो उन्हनि जी जेकी फ़ौजी ड्रेस आहे उनजी बि बेहुरमती कई वई पर का ॿी राय कोन्हे त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई बि थियणु हा, घुरिजे ऐं ॻाल्हि- हर जेको माण्हू आहे उहो उन जी जेके मज़म्मत बि करे। जेके ॾिसो न हाणे सौरभ साहब ख़ुदि मुल्क जी सियासत लाइ जमहूरियत लाइ सियासी अमल लाइ ही जेके मामरा आहिनि पार्टियुनि ते पाबंदियुनि वारा ऐं हिकिड़ो ॿियो एंगल बि अवाज़ साहब ॿुधायो त इन खां पोइ बि छा थींदो पाबंदी लॻी वई पोइ छा थींदो असल में ॻाल्हि आहे न कहिड़ा मामला हूंदा आहिनि जीअं मिसाल अलाह पनाह ॾे कहिड़ा सेंसिटिव मामला हूंदा आहिनि जंहिं ते मां नथो सम्झां त कंहिं क़िस्म जी का कंप्रोमाइज़ थी सघे थी ऐं उन जो नतीजो ख़राबु निकिरंदो आहे त उहे के माण्हू जेको आहे नो रिटन पॉइंट ते वञी करे पहुचंदो आहे वापसी जो को रस्तो न हूंदो आहे खोड़ आहिनि माना इहे तव्हां पाण ॾिसां जे क्रिमिनल माण्हू आहिनि ॾोहारी माण्हू आहिनि दहशतगर्द आहिनि या ॿिया जेके हाणे बि जेके मुल्क दुश्मन जेके माण्हू आहिनि जेके मुल्क जे ख़िलाफ़ु विढ़नि था उनजो एतिरो ब्रेन वॉश हूंदो आहे त उहो कंहिं बि ॻाल्हि खे मञण जे लाइ तयारु न हूंदा आहिनि ऐं हिन में इहो अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी खे इहो न करणु खपे इन जो ई अफ़सोस आहे ऐं उन में जेकी हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे मुल्क जे अंदरि ऐं बिल्कुल तव्हां इहा ॻाल्हि सही कयो था पर मां तव्हांखे ॿुधायो न त एॾा वॾा वाक़िया थिया ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु शहीद थी वई त उन में कुझु बि आहे असां पोइ बि आसिफ अली ज़रदारी तव्हां जीअं बि चयो आसिफ अली ज़रदारी मां पाण हाणे इंटरव्यू ॿुधां पियो उहे एंकर पर्सन पुछेसि पियो त तव्हां एॾा इल्ज़ाम लॻंदा आहिनि त तव्हां उन्हनि जो कॾहिं जवाबु न ॾिनो आहे चयो मां जवाबु ॾियां त हाणे उन ते एतिरो हिननि एॾी प्रोपेगेंडा कई आहे त मां ते को पत न कंदो ॿी ॻाल्हि आहे त मां मुस्लमान आहे मां सम्झां थो त जेकर कूड़ो बोतान आहे त मूंखे उनजो सवाबु मिलंदो त हाणे ज़रूरु को ईअं सभु फ़रिश्ता कोई बि कोन्हे ईअं सभु पर मक़सदु जेके जहिड़े क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं मीडिया ते या जेके हलायूं वञनि थियूं उहा तव्हांखे पाण ख़बर आहे पर मक़सदु चवण जो आहे त जेकी हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे जेकी पाण डिस्कस कयूं पिया उहा इहा आहे त हाणे जेके इन में कंहिं ॿिए जो कोई कसूरु कोन्हे तव्हां पाण ॾिसो न त जहिड़े नमूने सां हुनखे पेश कयो वियो वरी उन खां पोइ छॾियो वियो पोइ जेको हुन इंटरव्यू ॾिनो त उहो कहिड़ो इंटरव्यू ॾिनई ऐं ISPR जे लाइ छा पियो चए फ़ौज जे लाइ छा पियो चए मां त चवां थो त कोई बि जेको ॿियो कंहिं मुल्क जो उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे बहरहाल त आर्मी चीफ सुधो कंहिं सां बि ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि खान साहब ॻाल्हाइण लाइ तयारु त आहे पर मक़सदु आहे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां जेकी पहिरियों तव्हांखे चयुमि सभ खां पहिरियों त उनखे पाण बज़ात ख़ुदि एज़ अ चेयरमैन तहरीक इंसाफ़ उनखे माफ़ी वठणु घुरिजे अबाज़ साहब अब जेका ॻाल्हि सौरभ साहब कनि पिया त हाणे पॉइंट ऑफ नो रिटर्न आहे PTI लाइ अव्हां कीअं ॾिसो पिया PTI जो मुस्तक़बिल ख़ुदि ख़ान साहब जो सियासी मुस्तक़बिल अव्हांखे छा नज़र अचे पियो बिल्कुलु हिन सां वॾो नुक़सानु पियो आहे PTI खे ऐं PTI जी गवर्नमेंट जी तरह बि एतिरो को डिलीवर न करे सघिया जेको करणु खपे हाणे छो जो माण्हू वॾी उमेदूं असां त हिन जी पहिरियों मीटिंग अटेंड कंदा हुआसीं जॾहिं तंज़ीम ढांचो ठहियो हो कि बाक़ाइदा ब्रीफिंग ॾींदा घुराए त बाबा असां जॾहिं ईंदासीं इक़्तिदार में त माशी पॉलिसी इहे हूंदियूं असांजी जा माहिरीन असद उमर जी वॾा वॾा माहिरीन इहे ब्रीफिंग ॾींदा मीडिया खे ज़माने में पहिरीं एडवांस में त असां हीअ सेटअप चाहियूं था उन ते असांजी ख़ुशी थी चलो नौजवान आहिनि तरीक़े सां पहिरीं तयारी करे अचनि था हुकूमत में हिन जे अचण सां वॾो कुझु डिलीवर थींदो जेके तव्हांखे असां उते बि ठाहियूं त ज़ाहिर आहे त हिकिड़ो वॾो टेस्ट केस हुयो इतो सियासत जी ख़बर पवंदी आहे त नज़ात कहिड़ा आहिनि गाइडलाइन कई था तव्हां कारकुन खे ॾियो कीअं हलणो अॻिते कीअं वधिणो आहे तव्हांखे जीअं मां पहिरियों चयो त भई गिरफ़्तारी ते को इशू कोन्हे न कंहिं बि सियासतदान जे लाइ जेको सियासत तयारु हूंदो आहे त भई कॾहिं बि गिरफ़्तार थी सघंदो कंहिं बि इंतज़ाम में गिरफ़्तारी ज़िंदगी मौत जो ख़तरो न हूंदो आहे सचे इंतज़ाम में थी सघे थो उहो प्रोसेस आहे अदालत में तव्हां वञी उते वञी पंहिंजी ज़मानतूं कराए जीअं कयो त जीअं चवंदा आहिनि न जीअं असां वटि आहे त जाड़ी जॻह साईं त जे तव्हांजो पूरो सिस्टम अहिड़ो आहे त सिस्टम में हलो एॾो मौत खां डिॼे त माण्हू पाकिस्तान में त सियासत बि न अनाज मसो ठाहे छॾियो त भई असां लीडर गिरफ़्तारी न थी था त हाणे तंहिं करे इन सां मां सम्झां थो वॾो सियासी नुक़सानु थियो आहे तहरीक इंसाफ़ जो हीअ कवर कीअं कंदा इहा ॻाल्हि सम्झ कान थी अचे छो त जेको चङा वॾा वॾा मोहरा आहिनि जा जेके हाणे तब्दील पिया थियनि त जीअं के किथां आया हूंदा के किथां आया हूंदा के पाण आया हूंदा कंहिंखे मोकिलियो वियो हूंदो त जन जा जेके सभिनी पंहिंजनि खे वापसि घुरायो आहे हाणे इहे रीशमिलिंग थिए पई तहरीक इंसाफ़ अंदरि हाणे केसि ताईं थींदी छा थींदो हिकिड़ो वॾो इम्तिहान आहे ठीकु आहे भाई साहब वरी महिरबानी मुंहिंजी सूरत थेबो साहिबा डॉक्टर सुराब सरकी साहब नाज़िर कुझु देरि लाइ लाल माली साहब इस नगर प्रोग्राम में मौजूदु हुआ गुफ़्तगू मां ॿुधी ऐं जीअं अब्बासी साहब ॻाल्हि कई उन ते ई असां प्रोग्राम खे एंड कंदासीं त हाणे छा थियो आहे छा थियणो आहे कुझु ई ॾींहंनि में अञा शयूं वधीक वाज़े थींदियूं बैक टू बैक डेवलपमेंट्स आहिनि अव्हांखे असीं अपडेट करण जो सिलसिलो जारी रखंदासीं पंहिंजी फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो जल्द असां मुलाक़ात कंदासीं अल्लाह हाफ़िज़